कुर्ब जो कैदी बनाए वियो छॾे अॼु यार प्यार ही सारा भुलाए वियो छॾे अॼु यार। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनसरिया पांद में शहर कड़ियो गांवर लॻ ॻोठ सिद्दीक राहुजो खां मोहम्मद सलीम राहुजो जो इंतखाब सतार शाह उर्फ बादल बुखारी जो दिलकश गज़ल। कुर्ब जो कैदी बनाए वियो छॾे अॼु यार प्यार ही सारा भुलाए वियो छॾे अॼु यार। वियो अलाहे पार केड़े कोना कोई पतो मां थको आहियां पुछाए वियो छॾे अॼु यार। रब खां रोई घुरियो मूं दुआउनि में पिरी दर्द ॾेई दिलड़ी ॾुखाए वियो छॾे अॼु यार। कोन थियो मुंहिंजो क़दुरु बेवफ़ा वटि को ज़रो लोक ई सारो खिलाए वियो छॾे अॼु यार। हुन दिलासुनि में धोतारियो सिर रखी सीने मथे राह अहिड़ीअ में रुलाए वियो छॾे अॼु यार। छाजूं बादल थो बुखारी तूं मयारूं अॼु करी, छाजूं बादल थो बुखारी तूं मयारूं अॼु करी केर थो कंहिंसां निभाए वियो छॾे अॼु यार। कुर्ब जो कैदी बनाए वियो छॾे अॼु यार प्यार ही सारा भुलाए वियो छॾे अॼु यार, वियो छॾे अॼु यार।